नाज़रीन असां ख़बर शेयर कंदा दादू का रिपोर्ट करे वारे मेहरान अली कुरैशी दादू खजाना ऑफिस में थींदड़ करप्शन ऐं शेयरनि मथां थियल कूड़नि FIR ख़िलाफ़ शहीद भुट्टो यूथ विंग ज़िले जे दादू जे सदर मज़हर हुसैन सोलंकी पारां एहतजाजी रैली कढी वई। दादू रैली जो आगाज़ दादू ज़िले शहीद भुट्टे जे मरकज़ी ऑफिस खां शुरू थियो, जंहिंमें दादू SSWO ज़िले जे सदर मुमताज़ अली सोलंकी दादू सियासी समाजी अॻुवाणनि शहरनि वॾे तादाद में शिरकत कई। एहतजाजी रैली PCU प्रेस क्लब पहुची खजाना ऑफिस अमले ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई और मौक़े ते मज़हर हुसैन सोलंकी साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु ॾींहं पहिरीं खजाना ऑफिस अमले पारां असां मथां दहशतगर्दी जी कूड़ी FIR दर्ज कई वई आहे, जॾहिं त उन ॾींहुं असां खजाना ऑफिस में मौजूद ई न हुआसीं। असां सां नाइंसाफ़ी कई वई आहे। मुज़ाहिरे में शिरकत कंदड़नि पारां सेक्रेटरी फिनांस MIU FIA चेयरमैन नेब एंटी करप्शन सेशन जज दादू ऐं कानून नाफ़िज़ कंदड़ आला इदारनि खां मामले जो नोटिस वठी खजाना ऑफिस अमले ख़िलाफ़ जांच करण जो मुतालबो कयो ऐं चयो त असां मथां दर्ज कयल कूड़ी FIR फौरी तौर ख़त्म कई वञे, ॿी सूरत में एहतजाजी तहरीक जो दायरो वधायो वेंदो।